हिकड़ी गाल हिते तो बुधाया सिर्फ हिकड़ी गाल तो हिते बुधाया कहिड़ी वादी सना नालो याद कयो वादी सना मुझो हुजूर भी गद्दा मोहम्मद मुस्तफा भी गद्दा अलीउल मुर्तजा भी गद्दा केड़ो शान बयान कयो बस गुम करे थोड़ो तो चवां 10 मिनट जो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम साबिया भी सहाबा गदहन अलीउल मुर्तजा शेर खुदा भी गद्दा एकड़ी आयत कुरान जी पढ़ा तो हाफिज बैठान के बटरे एकड़ो तो मुझे सामो बैठो रुमाल और पर बिया भी हुंदा कुरान जी आयत बुधो वलकद आतैनाक सबअम मिनल मसानी वल कुरआनल अज़ीम नूर मोहम्मद शाह जरा तर्जुमे दे गौर तक कयो राज तुझे गोठ खोली नाज़ी इंशाअल्लाह ताला वलकद आतैनाक सबअम मिनल मसानी ओ मुझा महबूब बेशक तोखे 7 आयतूं अदा कयूं वयूं सुभान अल्लाह आयतूं बेशक तोखे 7 आयतूं अदा कयूं वयूं वल कुरआनल अज़ीम ऐ कुरआन अज़ीम भी अदा कयो वयो जवाब ॾियो ये 7 आयतूं कुरान में आहिनि या नाहिन अगर कुरान में हन त अलग जिक्र छो अगर जिक्र त राज कहिड़ो सुभान अल्लाह तहां जो दो नात खान जे ॾाढा जो सुभान अल्लाह मौलवी जे ॾाढा जो सुभान अल्लाह मां त ॿुधो आहे मौलवी साहब चवंदा आहिनि जेको जेतिरो न ज़ोर लाईंदो उहो झट मदीने पहुचंदो केॾी महिल मौलवीअ खे चओ त थोरो लाउड परे करे ज़ोर तूं बि लाए ॾेखार त ख़बर पइजी वञे न उहो त माइक ते बीठो हूंदो आहे न माइक ते बीह नारा हणंदो आहे न हे जो काकड़ो लही पए यादि रखो व असिरु क़ौलकुम अविजहरू बिही इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर अल्लाह फरमाए तो होरिया ॻाल्हाई या ॾाढिया ॻाल्हाए ज़ुबान सां ॻाल्हाई या दिल में ॻाल्हाई मां रब सभु कुझु ॿुधण वारो सुभान अल्लाह अज़ीज़ाने मन मां अर्ज़ पे कई हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा मुझे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां सफ़र में गड्डा वादी सना जो मक़ाम आयो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम थोड़ो हज़रत अली खां अॻिते पोइते थी वञनि था टे पहिरीं जे नमाज़ राज़ त ॾिसो नी कहिड़ी नमाज़ टे पहिरीं हिकड़े जुमले ते हिन चरे फकीर के खोल न हिकड़ो जुमलो कुरान मां पढ़ी खोल त खबर पवे न पर टाइम थोड़ो हुंदो आ कलाक सवा छा खोले मानू छा खोले अजीजाने मन कुरान करीम दे निहार नमाज़ों त अल्लाह 5 मुकर्रर कयो पर खास हिकड़ी नमाज जो रब जिक्र कयो हाफिजू अला सलावात वस्सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन अल्लाह फरमायो सभी नमाज़ुन जी हिफाजत कयो पर खास करे हिकड़ी नमाज जी हिफाजत कजो वहा कहिड़ी नमाज आ वहा टे पहिरीं जी नमाज आ कम के समझ में न पियो अचे के ही राज कहिड़ो आ पर जॾहिं वादी सना जो मक़ाम आयो त ख़बर पई त डिॼण वारो त ख़ुदा खां सभु को आ पर अली बि अली आ जॾहिं हिजरत जे राह रहमत जी वसी बरसात शेर खुदा के सुकून जी निंड 40 दुश्मन जे विच में अर्ज कयो मौला अली निंड आई पाण फरमाए अहिड़ी आई जो कॾहिं कान आई मौला दुश्मन पाण फरमायो हुया डप पाण फरमायो डप हो करे को निधण को होजे मां अली हां अली हसनैन जो बाबो फातिह खैबर ताके खबर ना है त मुझे मदीने जे मीर फरमायो अदा अली जी आका इन बिस्तरे से सुम जी आका सुबह जो अमानतों खणी मक्के वारन मा विराए मदीने अच जा मुस्तफा तो जे मदीने अच जा इजराइल जी पिटिया जो मुझे भर नहीं दो मुस्तफा तो फरमाए तो मदीने अच जा सुबह जो अमानत विरहा जा मुझे महबूब जी जुबान कुन फयकूना जी मुस्तफा फरमाइंदो मुझे अल्लाह इए कदो मुझे महबूब जा सच्चा बुध मौजज़ा मुझे महबूब जा सच्चा बुध मौजज़ा जी महबूब प्यो चवे खुदा करे महबूब जा सच्चा बुध मौजज़ा अज कुरान
कुरान करीम ज्यादा पढ़ने जो वायदो कयो वेठो हां शेर खुदा ओहो आ पाण फरमायो त कदे भी निंड सुकून जी कान के छो मौला अली फरमायो अल्लाह जे खौफ खां छाखा निंड कान कई अल्लाह जे खौफ का मता इज़राइल अचे वने ऐं दम परवास थी वने मां अली इबादत में न हुजा खबर सबा दुनिया के बुधाइणो आ जेको यार खां डिजंदो आ यार जे मोहब्बत में हुंदो आ गाल के खुटाइंदो अचा शेर खुदा जे ज़ात बा बरकात अल्लाह का डिजण वारो आ अल्लाह भी फरमायो नमाज सभिनी जी हिफाजत कजो पर टे पहिरियों जो ख्याल रखजो उनके अगते पोइते थियण न ॾिजो उन जी हिफाजत कजो वादी सना जे अंदर हुजूर नमाज पढ़ी आया अना शेर खुदा इंतजार में आ त महबूब अचन त नमाज पढ़ा महबूब इंदे फरमायो अदा अली जी मुझा आका अज मां मुस्तफा जी दिल थी चवे त तुझे हंज में निंड कया अज मां मुस्तफा जी दिल थी चवे त ॻाल्हाए त सही मां मुस्तफा जी दिल थी चवे त तूं अदा अली तुंहिंजे हंज में निंड कयां अलीअ खे इन खां वधीक मोकियो ॿियो कहिड़ो खपे बिला तरद्दुद बगैर कह देर जे जी मुंहिंजा आका विलायत वारो रिहिल खुली वियो आहे नबूवत वारो मुसहफ़ आराम विलायत वारो रिहिल खुली वियो नबूवत वारो मुसहफ़ सहीफ़ो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रिहिल जे मथां आरामी थियो आहे सिज भी वञे थो पियो क़ुरान जी आयत भी घुमे थी पई हाफ़िज़ू अला सलवात व सलातिल वुस्ता व क़ूमू लिल्लाहि क़ानितीन पर कंहिंजे दिल दिमाग़ में हली रही आहे जो शेर खुदा जे में हली रही आहे हिकिड़ी निगाह चेहरे मुस्तफ़ा दे थो करे हिकिड़ी निगाह अर्श दे थो करे निहारे चवे थो मौला जो फर्ज़ा हिकिड़े पासे मुस्तफ़ा जो कर्जा ओ मुझा करीम रब तुझो फर्ज बिया मुस्तफा जो कर्ज बिया या अल्लाह तुझी इबादत सदाई कया थो पयो हेड़ो मौको वरी अलाए मिले या न मिले तुझी इबादत सदाई कंदो मुस्तफा जे आराम ता कुर्बाना हुजूर आरामी लेकिन अली हुआ अली जा आशिक याद रखी छद अली हुआ नमाज कुर्बान भी करे रहियो रब्बे जुल जलाल जे खौफ में जदे सिज टुबी हेण वारो आ सोने अली जे अखड़न में लुड़क लड़ी आया ये विलायत वारा मोती जदे मुसब नबूवत वारे मुसाफत मुझा दोस्त आया मुझे आका करीम अखड़ी खोले निहारियो अदा अली जी मुझा आका तुझे अखन में लुड़क उहे भी असा जे होंदे या रसूल अल्लाह मुझी नमाज वई मुझी नमाज चाचो मुझी नमाज मुझे मदीने जे मीर की फरमायो अली नमाज कादे वी दी अली तू भी मां मुस्तफा जो नमाज भी मां मुस्तफा जी सिज भी मां मुस्तफा जो चंद्र भी मां मुस्तफा जो 10 मिनट वरता हन दोस्तन 10 मिनट व्या यूं थी मां कीअं अॻिते वधा अज़ीज़न मल इंशाअल्लाह ताला साईं जे गोठ मस्जिद खोलबो पर थोड़ी गाल अध में आशिकन के अध में छजे मज़ो ॾाढो उन में से उन जो मज़ो पाजो पो पानी 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 ड्रो थियो तो ड्रो भला गाल पूरी था कयो मुझे सोने अली गिर मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहल करीम जे जात जे अखड़न में लुढ़ सी मुझे करीम मुस्तफा तुझे करीम मुस्तफा अल्लाह जे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम दुनिया जी तारीख में किथे भी देखार हथड़ा खणी दुआ घुरी जे हरगिज़ न मुझे नबी करीम अलैहि सलातो सलाम इए चे हुजे त सिज मोटिया हरगिज़ न जीन मुझा दोस्त अजीज मुझे करीम मुस्तफा आंगुर जो इशारो दिनो आंगुर जो इशारो कंहिंखे ॾिबो आहे वॾे भाउ खे सॾिबो अदा साईं हेॾे आहे दोस्त खे सॾिबो मुंहिंजा प्यारा दोस्त हेॾे आहे मुर्शिद अदा त जान कुर्बान आहे मुंहिंजा दोस्त इशारो कंहिंखे ॾिबो आहे सिधल लफ़्ज़नि में चओ त सिर्फ़ु नौकर खे चइबो आहे ओए कंहिंखे इशारो ॾिबो आहे नौकर खे यादि रखी छॾ सॼी काइनात खे रब मुस्तफ़ा जो नौकर बनायो अथई कायनात जो जरो जरो मुझे मुस्तफा जो गुलाम थे मुझे मुस्तफा जो नौकर थे मुझे मदीने जे मीर इशारो दिनो बुधो गयो जुमलो पाण चंदो सिज लही वयो सिज लहंदो ना है
ज़मीन गोला तो जैसा जे नज़र में सिज गुम थींदो आहे गुम न थींदो आहे बल्कि तोखां थो पुछां जॾहिं ही सिज लहण छाखे चइबो आहे जॾहिं सिज जे रौनक वारो मुंहुं जंहिं वक़्त में अंदरि गुम थी वेंदो आहे चवंदा आहियूं सिज लही वियो मां तोखां थो पुछां हे रौनक वारो चेहरो जॾहिं ज़मीन ते पवंदो आहे इहो लही वेंदो आहे या सजदे में हूंदो आहे जवाब ॾे जवाब ने छा में हूंदो आहे जॾहिं तुंहिंजो चेहरो ज़मीन ते अचे त सजदे में सिज बि जॾहिं तूं असां चवंदा लही वियो लही न वेंदो आहे रब ज़ुल जलाल जे ख़ैरो आफ़ियत सां पहुचण जे लाइ सुजूद कंदो आहे अल्लाह जे दरबार में सजदो कंदो आहे सिज अल्लाह जे दरबार में सजदो करे रहियो आहे हेॾो मदीने जो मीर इशारो ॾेई रहियो आहे सिज थो चवे मौला हेॾो तुंहिंजी इबादत आहे होॾो यार जी इताअत आहे हुकुम कर छा कयां रब ज़ुल जलाल जो जवाब मिलंदो आहे देर न कर मुझे इबादत वारे सजदे के छॾ महबूब जी इताअत कर पर उन खां अॻु में जो मुझे महबूब जी आंगुर मुकमिल हीअं थी वञे अगर मुकमिल हीअं थी वई त तोखे हमेशह जे लाइ मां अल्लाह वॾे अज़ाब में मोकिले छॾींदुसि सिज चयो मालिक यूं थो कयां यूं अचे मथे शेर ख़ुदा नमाज़ अदा कई शेर ख़ुदा नमाज़ अदा कई ॻाल्हि हिते पूरी न हुई एसि ताईं ॿुधी अथव पर चरे सॼण साईं जे फ़क़ीर जी थोरो अॻिते ॿुधी छॾ छो त सैयद भर में हुजे त मुस्तफ़ा जी ॻाल्हि करण जो मज़ो ई पंहिंजो आहे हाँ मुझा दोस्त अजीज़ा ने मन मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जा दीवाना गाली ते खत्म न थी थे शेर खुदा के हुक्म थियो नमाज अदा कर कज़ा वारी अदा थी रही है छो जंहिंजो नालो अलिया बुध भी जंहिंजो नालो अलिया वो कज़ा बि क़बूल न कंदो आहे उहो अदाई अदा कंदो आहे त जेको अलीअ जो दीवानो नमाज छॾींदो कीअं जे छॾे थो त अलीअ जो न आहे जे अलीअ जो आहे त कज़ा ई कोन कंदो सच जे यार रुसे त रुसण दे फणी दी देवार खुसे त खुसण दे मुझे दिल पर हुसैन दे निहार मैदान करबला जो तीर नेजा वजूद में लेकिन मुझो सुहिणो हुसैन उते भी यार जे दरबार में सर्व सुजूद आ दुनिया के बुधाए तो त जेकरे हुसैनी है त पेशानी के अल्लाह जे दरबार में हमेशा सजदे वारो रखजा अजीजा ने मन शेर खुदा नमाज में इते भी आस्ते जुमलो समझाई केड़ो इज़राइल के इज़राइल जो कम केड़ो आ जानी जुदा कंदो आहे चो जानी जुदा कंदो आहे उनखे हुकुम थियलो त जीअं सिज लहे सकरण जन फलाणा उनखे मोकिलिजा मथे नवाब शाह जे फलाणनि खे हीअं कजां अमेरिका जे फलाणनि खे हा मुंहिंजा मौला हाणे सिज त लहे ई कोन थो मोटी आयो आहे हज़रत इज़राइल उहो पैगाम खयो इंतज़ार में ओॾा मीकाइल खे हुकुम त सिज लहे फलाणे इलाइक़े में तूफ़ान फलाणे इलाइक़े में बारिश मीकाइल इंतज़ार में सिज पंहिंजे ठठ में नेठ पासो वठी आलम ख़याल पासो वठी सिज खे जो ॾे त ख़बर भला अॼु छा थियो अथई अॼु हेॾे लखी होॾे चुपड़ी कयो बीठो हई जे तव्हांखे छा थियो आहे इज़राइल जो मुंहिंजो पंहिंजो कमु रहे पियो आहे मीकाइल जो मुंहिंजो कमु रहे पियो आहे जे मुंहिंजो बि त कमु रहियो पियो आहे न तुंहिंजो कमु कहिड़ो रहियो आहे जे सदाई मूंखां पुछंदा हो केॾी महिल लहंदे मां तव्हांखे ॿुधाईंदो हा फलाणे टाइम ते लेकिन अॼु मूंखां न पुछो त मां केॾी महिल थो लहां पासो ॾेई वञी सुहिणे अलीअ खां पुछो त केॾी महिल थो निमाज़ पूरी करे अली निमाज़ पूरी करे त मां मंज़िल ते पहुची ॾेखारियां सादो जुमिलो चवां शेर खुदा जे करे शेर खुदा जे निमाज कज़ा के अदा कराइण जे करे अल्लाह पूरी कायनात जो निज़ाम रोके छॾियो पूरी कायनात जो निज़ाम रोके छॾियो ॿुधा जंहिं अलीअ खे अल्लाह एतिरी इज़त ॾिनी आहे त उन अलीअ जे आका महबूब मुस्तफ़ा जो मक़ाम छा हूंदो अजीज़ा ने मन कुरान करीम जी आयत पढ़ी बस इते ही पोइते थो मोटा त अलीअ जे आॾो इबादत भी हुई अलीअ जे आॾो इताअत भी हुई इबादत बाद में इताअत अॻ में इंशाअल्लाह ताला अगर खुदा जिंदगी ॾिनी हयाती जो साथ रहियो त 21 माह नूर जी रात साईं सैयद नूर मोहम्मद शाह दामत बरकातुल आलिया वटि प्रोग्राम कोट कहिड़ो आहे साईं खे ख़बर आहे इंशाअल्लाह ताला वरी ते मुलाक़ात कंदासीं पर अॼु मुगेरी मुंहिंजा यार आहिनि बेचारा लाइ किथों ईंदा आहिनि परे परे खां पर मुगेरी लाउड वारे दिलि न ठारी जो मुंहिंजी
छो त या त मालिकनि पैसा घटि ॾिना अथसि असली पेजियूं कोन खणी ॻाल्हि कुझु त गड़बड़ आहे या त असुल शइ न आंदी अथई या असुल ऑपरेटर कोन अथसि मुंहिंजो गलो विहारियो अथई मुंहिंजो वॾो नुक़सानु कयो अथई पर हाणे हेतिरी दोस्त आया हो इन करे मूं तव्हांजे आॾो जेको हाल हो पेश कयो अल्लाह फरमाए वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून इन करे आयत मुंहिंजा दोस्त मुख़्तलिफ़ पढ़ंदो हां त सॼो क़ुरान मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान आहे जेके दोस्त सिर्फ़ महदूद आयतुनि खे मुंहिंजे मुस्तफ़ा जो मीलाद कंदा आहिनि उन्हनि जे ख़िदमत में अर्ज़ा थोरो त स्टडी कयो थोरो मुतालियो करे वठो हिकु हिकु आयत जे मुंड विच पछाड़ीअ में ॾिसंदो त मुस्तफ़ा जो शान हूंदो बस रुॻी थोरो ज़हन खे हलायो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन फ़कीर अली ख़ान जो मीलाद क़बूल फरमाए अञा ॻाल्हि मुंड वारी रहिजी वञे खे पूरो कयां त शैतान दुश्मन आहे तूं दिलि में इरादो करी त उनखे ख़बर पवे त ही राति तहज्जुद पढ़ंदो सभिनी खे छॾे अचे तुंहिंजे मथां वेही तरह अॼु त न उथजा हाणे हमराह खे निंड में फकाए थो विझे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं तूं इरादो करी नेकीअ जो त शैतान तोखे बुराई जे तरफ़ वधी वञे मां तोखां थो पुछां जॾहिं न तूं नेकीअ जो मीलाद जो इरादो करी त छा मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर कान पवंदी अक़ीदो त ॾिस पंहिंजो मां कुझु बि तोखे नथो चवां ख़ुदा जो वास्तो थो ॾिए त ख़ुदा जे वास्ते उठ पखी न थी उठ पखीअ जो इहो बदकिस्मतीअ सां हुनजो तरीक़ो आहे उठ पखीअ खे चओ उॾाम त दुनु खणी थो कढे मां उठ हां कीअं उॾाम चइसि भला ॿ ॿोरियूं अन जूं खण त वरी पर खणी थो कढे न मां पखी आहियां मां वरी ॿार कीअं खणा उठ पखी न थी मुस्लमान ईअं न करजे मञण ते अची त इज़राइल अज़ाज़ील खे मञी छॾी न मञण ते अची त मुंहिंजे मुस्तफ़ा खे न मञी ईअं न कर हक़ीक़त ऐं सच खे मञ मुंहिंजे मुस्तफ़ा जहिड़ो नकी थियो आहे नकी थींदो मुस्तफ़ा जहिड़ो नकी आयो आहे नकी ईंदो मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजे आमद ते सलाम मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजे आमद ते मरहबा असांजी ज़िंदगी असांजो सुकून असांजी इज़त असांजे क़ब्र ऐं हशर जी शफ़ाअत आमद मुस्तफ़ा जी ख़ुशी आहे मुस्तफ़ा जो मीलाद आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात मरण घड़ीअ ते मुस्तफ़ा जो मीलाद करण ऐं वञण जी ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाए चओ छा बि थी पए छा बि थी पए मीलाद करण न छॾींदासीं या रसूल अल्लाह चवण न छॾींदासीं छो दुश्मन जे लाइ तलवार आ दुश्मन जे लाइ तलवार आ केॾी लॻी पई बहार आ दिल चवे थी झूमी चवां मत लख भेरा मरहबा चवां मत सब भेरा मरहबा चवां चओ आयो सरकार आयो सरकार वाहो जो लगी पई बहार दिल चवे थी झूमी चवां मत लख भेरा मरहबा चवां सरकार जी आमद आका जी आमद दाता जी आमद महबूब जी आमद मरहबा या रसूल अल्लाह।